लाहौर हाई कोर्ट PTI जी दरख्वास्त ते पंजाब में 90 ॾींहनि अंदरि इलेक्शन कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। लाहौर हाई कोर्ट PTI जी दरख्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस जवाद हसन IG जी सरबराही में क़ाइम बेंच जी PTI जी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, जेको जारी कंदे इलेक्शन कमीशन खे पंजाब में 90 ॾींहनि अंदरि इलेक्शन कराइण जो हुकुम ॾिनो। वफ़ाक़ी हुकूमत पारां बिजली इस्तेमाल कंदड़ वॾनि वापेदारनि खां 76 अरब रुपया उगाइण ऐं बुखार वारनि दवाउनि समेत 18 दवाउनि जे अघनि में वाध जो फ़ैसिलो इक़्तिसादी राब्ता कमेटी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार जी सदारत हेठि ECC जे इजलास में पधिराई में चयो वियो त इजलास में बिजली जे वॾनि वापेदारनि खां ₹1 फ़ी यूनिट वधीक उगाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उगाड़ी के इलेक्ट्रिक जे वॾनि वापेदारनि ते बि लागू थींदी। ॿोॾि मुतासिरनि खे बिजली जे बिलनि में रिलीफ ॾियण लाइ 10 अरब 34 करोड़ रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में बचाव वारी वज़ारत लाइ 45 करोड़ रुपयनि जे ग्रांट जी बि मंज़ूरी ॾिनी वई। बुखार जी दवाउनि खां सवाइ 20 दवाउनि जा अघ घटाइण जी बि मंज़ूरी। बलोचिस्तान जे कोहिलो वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जी गाॾी वेझो धमाको, 2 ऑफिसर शहीद, 3 सिपाही ज़ख़्मी। शहीदनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ISPR मूजिबि कोहिलो में ॻुझे इतला ते ऑपरेशन दौरान फोर्सिस जी गाॾी जे भरिसां ID धमाके में पाक फ़ौज मेजर जवाद ऐं कैप्टन सगीर शहादत बाणी। धमाके में सिपाही बरकत, ज़फरुल्ला ऐं हिदायतुल्लाह ज़ख़्मी थी पिया। दुश्मन जूं अहिड़ियूं बुज़दिलाणियूं कार्रवायूं अमन अमान ख़राब नथियूं करे सघनि। दहशतगर्दनि ऐं अमन दुश्मननि जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुरादिल शाह ऐं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां पाक फ़ौज जे 2 ऑफिसरनि जे शहादत ऐं 3 जवाननि जे ज़ख़्मी थियण ते रुख जो इज़हार। शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत ऐं ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ। कोशिश करेंगे इंशाल्लाह कि पाकिस्तान दूसरी दफा अपनी तारीख में IMF का प्रोग्राम मुकम्मल करे। इसके नतीजे में जो कैलकुलेटेड हमारा है नेक्स्ट ट्रेंड जो है वो $1.2 बिलियन की 894 मिलियन SDRs वी विल बी एंटाइटल्ड टू। 170 अरब के जो फिस्कल वेजेस हमें टैक्सेस लगाने होंगे और हमारी हत्तुल इम्कान यही कोशिश है कि कोई ऐसा टैक्स न लगे जो कि डायरेक्टली गरीब इनडायरेक्ट असर होता है लेकिन डायरेक्टली किसी भी आम कॉमन आदमी के ऊपर बोझ न बने। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी की जो कमिटमेंट है वो इस वक्त जो है करीबन पूरी हो चुकी है। जो 50 रुपए की डीजल को दी उसमें 4 पूरे हो चुके हैं, तो इस पे जो बैलेंस है 10 रुपए वो हमें 5 रुपए 1 मार्च 1 अप्रैल को, बट ऑटोमेटिकली दैट हैड टू बी डन। जाहिर है कि अगर 170 के लाने तो हमें एक मिनी फाइनेंस ऑर्डिनेंस लाना पड़ेगा या बिल लाना पड़ेगा। IMF जी शर्तुनि ते इतिफ़ाक़ बावजूद पाकिस्तान ऐं IMF विच में मुआहिदो न थी सघियो। वफ़ाक़ी हुकूमत पारां IMF जा शर्त मञण खां पोइ मिनी बजट आणण जो इम्कान। मुआहिदे तहत 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू थींदा। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार चयो त इत्तेहादी हुकूमत इमरान ख़ान जी हुकूमत पारां कयल मुआहिदे ते अमल करे रही आहे। असांजी कोशिश हूंदी त ॿियो भेरो IMF जो प्रोग्राम मुकमिल कयूं। IMF जे पैकेज सां 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू थींदा। कोशिश हूंदी त अहिड़ो टैक्स न लॻायो वञे जंहिंसां अवाम ते सिधी रीति बार पवे। IMF जो प्रोग्राम मुकमिल थियण सां 1.2 अरब डॉलर्स मिलंदा। गैस जे शोबे में गर्दिशी कर्ज़ ख़त्म करणा पवंदा। पेट्रोल ते वधीक लेवी टैक्स लागू न कंदासीं। डीज़ल ते रहियल 10% लेवी लॻाई वेंदी। नंढी चूंड जी मुहिम दौरान फौज, अदलिया ऐं ॿियनि इदारनि ख़िलाफ़ का बि तकरीर न थींदी। इलेक्शन कमीशन पारां 33 तकनि ते रिथियल नंढी चूंड लाइ ज़ाब्ता इख़लाक़ जारी कयो वियो। इलेक्शन कमीशन मूजिबि नंढी चूंड जी मुहिम दौरान पाकिस्तान जे नज़रे जे उबतड़ का बि तकरीर न कई वेंदी। मुल्की आज़ादी ऐं सालमियत ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी। चूंड अमल खे बहितर अंदाज़ में अॻिते वधाइण लाइ सियासी पार्टियूं, अॻुवाणनि, कारकुननि ऐं पोलिंग एजेंट्स खे समझाए छॾनि त ज़ाब्ता इख़लाक़ जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी।
इमरान खान ऐं संदसि पार्टी नैब तरमीमी बिल ते वोटिंग खां सवाइ खां पासो कयो। छा वोटिंग में हिस्सो न वठंदड़ पार्टी अदालत में दावा दाख़िल करे सघे थी? छा को मेंबर ऐवान खे खाली छॾे सघे थो? छा पार्लियामेंट जा मामला अदालत में खणी अचण सां पार्लियामेंट कमज़ोर न थींदी? सुप्रीम कोर्ट नैब तरमीम केस में पीटीआई ऐं इमरान खान जी दरख़्वास्त ते सवाल उथारे छॾिया। त्याल रिमार्क्स ॾिना त इन नुक़्ते ते अमल कयो वञे, इमरान खान खां जवाब तलब कयो वेंदो। छा इन नुक़्ते ते अवामी मुफ़ाद जो केस न ॿुधो वञे? दरख़्वास्त गुज़ार जो कंडक्ट ठीक न हो। पार्लियामेंट जो बाइकाट पीटीआई जी सियासी हिकमत मली हुई। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त इस्तीफ़ा मंज़ूर न थियण जो मतिलब रुकनियत बरक़रार आहे। छा कानून साज़ी वक़्त बाइकाट करण ऐं बाद में अदालत अचण सां जमहूरियत कमज़ोर न थींदी? सेनेट इजलास में चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी ईमानदार वज़ीर आज़म वारे रिमार्क्स जी गूंज। नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त चीफ जस्टिस रुगो हिक वज़ीर आज़म खे ईमानदार करार ॾिनो। छा लियाकत अली खान खां इमरान खान ताईं समूरा वज़ीर आज़म बेईमान आहिनि? पार्लियामेंट सोचे समझे कानून ठाहींदी आहे। हर वक़्तु पार्लियामेंट ते तनक़ीद कई वञे थी। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सेनेटर शहजाद वसीम चीफ जस्टिस जे रिमार्क्स जी हिमायत कंदे चयो त पार्लियामेंट वाकई नामुकमिल आहे, छाकाणि त हिक वॾी पार्टी खे ॿाहिरि कढियो वियो। चीफ जस्टिस जेकॾहिं इशारो थो करे त उन खे तमीरी तनक़ीद सम्झो वञे। लाहौर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे 43 क़ौमी तकनि ते नंढी चूंड रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई जे 43 मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते गुज़िरियल ॿुधणी बाबति फ़ैसिलो जारी। अदालत फ़ैसिले में चयो त 7 मार्च ताईं पीटीआई मेंबर्स खे डीनोटिफाई करण वारो नोटिफिकेशन मुअतल कजे थो। इलेक्शन कमीशन 43 तकनि ते इलेक्शन जो शेड्यूल जारी न करे अदालत दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर कंदे धुरियुनि खे नोटिस बि जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन आलो एहतजाज ऐं सरकारी कम में मुदाख़लत वारे केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जे तिबी बुनियाद ते हाज़ुरी खां मुस्तक़िल चूट वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत इमरान खान खे 15 फेबरवरी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो त इमरान खान खे वीडियो में घुमंदे फिरंदे ॾिसी सघिजे थो। इमरान खान अदालत में पेश थिए या न, ज़मानत केस में फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। टंडो मोहम्मद खान वेझो हाउ ॾारींदड़ हादसो, हिक घर जा 5 भाती फौत। बुलड़ी शाह करीम रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टकड़ सबबि बारड़नि समेत 5 ॼणा फौत थी विया। हादसे में जोग शरीफ वासी फज़ल कुबर सदस्य घरवारी हाजाणी संदन 3 ॿारड़ा 8 वरियनि जी शाहिदा 7 वरियनि जी नाहिद ऐं 3 वरियनि जो वहीद कुबर शामिल। फौतनि जा लाश अस्पताल मुंतक़िल करे कानूनी कार्रवाई बाद वारसनि हवाले। कार ड्राइवर गिरफ़्तार। सिंध में प्राइवेट कर्ज़नि ते व्याज ख़त्म करण जो बिल सिंध असेंबली में पेश। स्पीकर बिल लाॻापियल कमेटी ॾांहुं मोकिले छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी बिल पेश कंदे चयो त व्याज खे कंट्रोल करण जी कोशिश कंदासीं। कणक जो सरकारी अघु 4000 रुपया मण मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। पाकिस्तान जी पैदावारी सलाहियत वधाइण, मज़बूत मईशत ऐं तरक़ी लाइ वसीलनि जी मनसपाणी विर्छ ज़रूरी आहे। वर्ल्ड बैंक पाकिस्तान जी मुआशी जाइज़े बाबति रिपोर्ट में चयो आहे त जेकॾहिं पाकिस्तान पैदावारी सलाहियत वधाइण लाइ मुआशी सुधारा आणण जो मंसूबो शुरू करे त
पायदार तरक्की ऐं मैशत मज़बूत थी सघे थी।